अस्सलामुअलैकुम नाज़रीन, तमारी सरी आयो न्यूज़ नाउ। पनवाकिल में तव्हां सां ख़बर शेयर कयूं पिया, जिते पनवाकिल जे सांगी वारे इलाइक़े में जतोई जागीरानी बिरादरीअ में छिकताण तेज़ थी वई आहे। रात खां शुरू थियल फायरिंग जो सिलसिलो हिन वक़्त ताईं हलंदड़ आहे, जॾहिं त धाड़ेलनि पारां वीडियो रिकॉर्ड करे सोशल मीडिया ते रखी वई आहे। मंज़र में ॾिसी सघिजे थो पियो त धाड़ेल बेखौफ़ थी हिक ॿिए मथां फायरिंग करे रहिया आहिनि, जॾहिं त ही अफ़सोसनाक वीडियो वायरल थी आहे सोशल मीडिया ते, जेका हिन वक़्तु सोशल मीडिया ते गर्दिश करे रही आहे। पर पुलिस हिन वक़्त ताईं इन मामले खे संजीदगी सां नाहे वरितो। पनवाकिल मां तव्हां सां ख़बर शेयर कयूं पिया त पनवाकिल जे सांगी वारे इलाइक़े में जतोई ऐं जागीरानी बिरादरियुनि में छिकताण तेज़ थी वई आहे। ॻोठ मेहर जतोई में केतिरनि इलाइक़नि में जदीद फायर हथियारनि सां फायरिंग जी ॾे वठ जो सिलसिलो जारी आहे, जॾहिं त फायरिंग सबबि इलाइक़ो मैदान जंग बणियल आहे, जॾहिं त ॻोठाणनि में ख़ौफ़ वारी सूरतहाल पैदा थी वई आहे। पनवाकिल जो सांगी इलाइक़ो आहे, जिते जतोई ऐं जागीरानी बिरादरियुनि में छिकताण तेज़ थी वई आहे। माजिद मैसर लाइन ते मौजूद आहे। माजिद, आगाह कजो, गुज़िरियल राति देर सां शुरू थियल फायरिंग जो सिलसिलो हिन वक़्त ताईं जारी आहे। पुलिस कहिड़ी कार्रवाई कई आहे हिन वारे सां? बिल्कुल पनवाकिल जो विच ॻोठ वारो इलाइक़ो आहे, जेको सांगी आहे, इहो पनवाकिल जो आस पास वारो इलाइक़ो आहे, जेको लाॻापियल ॻोठनि सां बि वाबस्तगी आहे। पनवाकिल जे जेको आहे सो जागीरानी बिरादरी आहे, उन खां पोइ जतोई बिरादरी कुझु ॾींहं अॻु में नंढो चोरी जो मामिलो थियो हो, जंहिंमें जतोई बिरादरी जी उन्हनि तज़लील कई हुई ऐं उन खां पोइ जेको आहे सो जागीरानी बिरादरी जी माण्हू तज़लील कई हुई। उन खां पोइ हीउ जेको मामिलो हर आए ॾियारे जेको आहे सो वधंदो रहियो। पुलिस जेको आहे सो को बि अहिड़ो तरफ़ न वरितो आहे, नाकाम थी जेको आहे। उन खां पोइ सवेर जो मंज़र आहे, तो सुबुह जा 6 टाइम थियो। हीउ जेको फायरिंग जो जेको ॾे वठ जो जहान हो उहो हलंदड़ आहे। उन खां पोइ कुझु जेके माण्हू आहिनि, मकामी माण्हू जेके तुंहिंजा जेके मुसाफ़िर माण्हू चया वञनि था, तो बोलो आहिनि, तो जेके मुसाफ़िर आहिनि, कुझु उतां जा जेके रवासी जी आहिनि, उहे थोरो ज़ख़्मी थिया आहिनि। पुलिस जेको आहे सो उन ख़िलाफ़ को बि तरफ़ न वरितो आहे ऐं जेकी फायरिंग जो जेको सिलसिलो आहे उहो अञा जारी आहे। फायरिंग जो सिलसिलो बदस्तूर जारी आहे। पुलिस हिन बारे में का बि कार्रवाई अमल में न आंदी। ॻोठ मेहर जतोई आहे, जिते ॿिनि धुरियुनि में फायरिंग जो सिलसिलो जारी आहे। फायरिंग सबबि मैदान जंग बणियल आहे इलाइक़ो, जॾहिं त इलाइक़े में ख़ौफ़ हिरास वारी सूरतहाल पखिड़िजी वई आहे। जुड़िया रहो न्यूज़ नाउ संगत।